कृष्णदास जुगा जुग जिए। ओ साईं कृष्णदास जुगा जुग जिए। आयो जन्म डी चो हैप्पी बर्थडे। आयो जन्म ॾींहुं चो हैप्पी बर्थडे। ओ साईं कृष्णदास जुगा जुग जिए। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। मां आया तव्हांजो पंहिंजो मास्टर सक्षम कटारिया ऐं असां आहियूं तव्हांजा पंहिंजा कटारिया ब्रदर्स। असां अची रहिया आहियूं तव्हांजे सुहिणे शहर चक्कर भाटा में असांजे शहज़ादे साईं कृष्णदास साहिब जन जे हिन सुहिणे जन्मोत्सव ते पंहिंजी हाज़िरी लॻाइण लाइ तारीख़ 29 सितंबर 2025 रात जो ठीक 8:30 बजे खां स्थान बाबा आनंदराम दरबार चकरभाटा छत्तीसगढ़। त तव्हां ऐं असां सभई मिली दिलबर साईं कृष्णदास साहिब जन जे हिन सुहिणे जन्मोत्सव ते खूब मौज कंदासीं, झूमंदासीं, नचंदासीं ऐं मिली करे ख़ुशियूं मनाईंदासीं ऐं सुहिणे साईं जे हिन जन्मोत्सव ते अची करे पंहिंजा पंहिंजा भाग बणाईंदासीं। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण।